नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त 14 अगस्त ते मीनार पाकिस्तान ते जिनसी हरासमेंट जो निशानो बणिजंदड़ टिकटॉक आयशा अकरम पाण सां थियल वारदात ॿुधाईंदे रोई वेठी। हिकु ख़ानगी चैनल सां ॻाल्हियूं कंदे आयशा अकरम चयो है त आउं पंहिंजे साथियुनि सां गॾु 14 अगस्त जी मुनासिबत सां वीडियो भरण वई हुअसि त कुझु माण्हुनि मूं सां सेल्फियूं कढाइण शुरू कयूं। हिन हद ताईं त ठीकु हो, पर हुजूम वधी वियो। मूंखे धिकाईंदे झंगलात वठी खणी आया। उते हिकु सिक्योरिटी गार्ड मूंखे अंदरि कयो, पर हुजूम तमामु घणो हो। उतां किरंदे किरंदे हिकु तालाब आयो जिते मूं टिपो ॾियणु चाहियो पर ॾेई न सघियसि। आयशा अकरम चयो त 15 खे कॉल कई पर जवाब न मिलियो। 6 वॻे खां 9 वॻे ताईं मूंखे टार्चर कंदा रहिया। मुंहिंजा वार छिकी चमदा रहिया त उत ड्रामो पई करी, आउं यूट्यूबर आहियां, मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो उघाड़ो कयो वियो। मूंखे कुझु समझ में नथो अचे। माण्हू मूंखे टार्चर करे मूंसां खेॾी रहिया हुआ। मूं त उते को फाशी कपिड़ा न पाया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।